पाक फौज भारत के सियासी फौजी क़यादत जा तकरारी बयान रद्द करे छॾिया। ISPR जो चवणु आहे त भारतीय सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट जा बयान गैर ज़िम्मेवाराना आहिनि। भारतीय बयाननि सां ॾखिण एशिया में अमन ऐं इस्तेहकाम ख़तरे में पइजी सघे थो। भारतीय अगराई जी सूरत में पाकिस्तान जो रद्द अमल फौरी ऐं तबाही पखेड़ींदड़ हूंदो। जंग जो नओं दौर शुरू थियो त पाकिस्तान पोइ ते न हटंदो ऐं बिना कंहिं हॿक जे भारत जे ॾुरान इलाइक़नि खे निशानो बणाईंदो। भारतीय अगराई ॿिनि एटमी ताक़तुनि खे वॾी जंग जे किनारे ते पहुचायो। भारत पंहिंजा तबाह थियल जहाज़ ऐं पाकिस्तान जा ख़तरनाक हथियार विसारे छॾिया आहिनि। भारत पाकिस्तान खे मिटाइण जी ॻाल्हि करे रहियो आहे, पर यादि रखे जेकॾहिं नौबत उते पहुती त ॿिए तरफ़ अंजाम साॻियो हूंदो। हुकूमती कमेटी आज़ाद कश्मीर जे अवामी एक्शन कमेटी में ॻाल्हियूं कामयाब मुआहिदो थी वियो। तालिबान मुतालबा मंज़ूर थियण खां पोइ एहतजाज ख़त्म। मुआहिदे तहत रतो छाण वारनि वाक़िअनि जा दहशतगर्दी टोड़ एक्ट तहत केस दाख़िल थींदा। मुख़्तलिफ़ हंधनि ते केस दाख़िल थियण जी जांच लाइ हाईकोर्ट जे जज ते ॿधल कमीशन क़ाइमु कई वेंदी। मारिजी वियलनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि खे शहीद पुलिस एहलकारनि जे वारसनि बराबरि मुआवज़ो ॾिनो वेंदो। मुज़फ़राबाद ऐं पूंछ डिवीज़न में 2 इज़ाफ़ी सेकेंडरी एजुकेशन बोर्ड क़ाइमु कया वेंदा। ॿिन्ही बोर्ड्स जो फेडरल बोर्ड सां इल्हाक़ कयो वेंदो। हुकूमत 15 ॾींहनि अंदरि सिहत कार्ड लाइ फंड्स जारी कंदी। बिजलीअ जो निज़ाम बहितर बणाइण लाइ हुकूमत 10 अरब रुपया फराहम कंदी। आज़ाद कश्मीर जी जॉइंट एक्शन कमेटीअ सां ॻाल्हियूं कंदड़ हुकूमती वफ़द चयो आहे त तशद्दुद कंहिं बि मसइले जो हल नाहे। आज़ाद कश्मीर में रतो छाण वारी भारतीय ख़्वाहिश कॾहिं बि पूरी न थींदी। पाकिस्तान जा दुश्मन आज़ाद कश्मीर में बदमनी विगोड़ डफेड़ चाहिनि था। संदन साज़िश नाकाम थी ऐं हू कामयाबीअ सां उन्हनि मरहलनि मां सुरखरू थिया। इहा अवाम तोड़े पाकिस्तान जी फतह आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आहे त आज़ाद कश्मीर में कामयाब ॻाल्हियूं सुठो सवण आहे। अफ़वाहनि ऐं साज़िशुनि दम टोड़े छॾियो आहे। समूरा मामला सुठे तरीक़े सां हल थिया। हुकूमत कश्मीरी भाइरनि जा मसइला हल करण लाइ हर वक़्तु तयारु आहे। अवामी मसइला हल करणु पहिरीं तरजीह आहे। आज़ाद कश्मीर जी ख़िदमत कंदा रहंदा कश्मीरी भाइरनि खे गुज़ारिश आहे त अफ़वाहनि ते ध्यानु ॾियण खां पासो कनि। पहिरियां बि कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि जे हक़नि जा मुआफ़िज़ हुयासीं ऐं अॻिते बि रहंदा। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो चवणु आहे त पाकिस्तान ऑपरेशन बुनियानुल मरसूस में तारीख़ी कामयाबी हासिल कई। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर जी बहितरीन हिकमत अमलीअ सां कामयाबी मुमकिन थी। मुल्क अंदरूनी ऐं परॾेही चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। गुड गवर्नेंस ज़रिए अवामी मसइलनि जो हल मुमकिन आहे। पंजाब तारीख़ जे बदतरीन बोर्ड खे मुंहुं ॾिनो। बोर्ड खां पोइ ऑफिस में वेही हुकुम जारी करण बदिरां इलाइक़े जो दौरो कयो। बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां 25 लख माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो। पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग नून में डेडलॉक बरक़रार। पीपुल्स पार्टी मरियम नवाज़ जे माफ़ी वठण वारे मुतालबे ते क़ाइमु। वज़ीर आला पंजाब बि माफ़ी न वठण वारे ज़िद तां न लथी। ॿिन्ही पार्टियुनि जे आला क़यादत में राब्ते जो इम्कान। पीपीए जा ख़दशा नवाज़ शरीफ़ ऐं वज़ीर आज़म आॾो रखिया वेंदा। वज़ीर आज़म जूं सदर आसिफ अली ज़रदारी या बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिधी रीत ॻाल्हियूं थींदियूं। मरियम नवाज़ जा केनालनि बाबति बयान CCI जे फ़ैसिलनि जी भञकड़ी आहिनि। मुस्लिम लीग नून खे मरियम नवाज़ जे बयाननि जो नोटिस वठी पार्टी पॉलिसी वाज़िह करणु घुर्जे। निसार अमन खोड़ो मुस्लिम लीग नून फार्म 47 ज़रिए सीटूं मिलण खां पोइ पाण खे शींह सम्झी रही आहे। मरियम नवाज़ जहिड़ी ॿोली ॻाल्हाए रही आहे, कंहिं वज़ीर आला खे न ॻाल्हाइणु घुर्जे। जमील सुमरो मरियम नवाज़ जो तकरारी केनालनि बाबति बयान मुल्क टोड़ण जी साज़िश आहे। हूअ बार बार चई रही आहे त पाणी असांजो आहे। पाणी कंहिंजी जागीर न पर मुल्क जो आहे, जंहिं ते वधीक हक़ सिंध जो आहे। आजिज़ दामरा अॻिते नंढा सूबा चवंदा हुआ त हक़ न मिलनि नथा मिलनि। हाणे वॾो सूबो चई रहियो आहे त वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो बयान अफ़सोस जोॻो आहे। मीर मुनवर तालपुर विच ओभर जे अमन कोशिशुनि में वॾी अॻ भराई। हमास जो ग़ज़ा में जंगबंदीअ बाबति अमरीकी मनसूबे जे कुझु नुक़्तनि ते इतफ़ाक़। यरगुमालिन जी आज़ादीअ ते राज़ी। इसराइली कब्ज़ो ख़त्म थियण ताईं हथियार फिटा करण खां इनकार। ग़ज़ा जो इंतज़ाम गैर जानिबदार।
टेक्नोक्रेट्स खे ॾियण लाइ तयारु। हमास जो चवणु आहे त नई इंतिज़ामिया क़ौमी इतफ़ाक़ राय सां क़ाइमु थियणु घुरिजे। अरब ऐं इस्लामी हिमायत बि हासिल हुजे। हू समूरनि इसराइली यरगुमालनि खे आज़ादु करण ऐं लाश हवाले करण लाइ तयारु आहिनि। इसराइली फ़ौज खे यरगुमालनि जी वापसी लाइ अलर्ट रहण जो हुकुम। 24 कलाकनि दौरान ग़ज़ा ते इसराइली हमलनि में शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो छाड़ थी वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ग़ज़ा ते फ़ौरी तौर बमबारी रोकण जो मुतालबो करे छॾियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त हमास ग़ज़ा में दाइमी अमन लाइ राज़ी आहे। इसराइल खे ग़ज़ा ते बमबारी फ़ौरी तौर रोकणु घुरिजे। इसराइल बमबारी रोके त जीअं यरगुमालनि जी महफ़ूज़ ऐं जल्द आज़ादी मुमकिन बणाए सघिजे। ग़ज़ा में जंगबंदीअ जे वेझो पहुची चुका आहियूं। फ़लस्तीनियुनि जी हिमायत जारी रखंदासीं। हमास जे हक़ारी बयान सां जंगबंदी ऐं अमुन क़ाइमु करण जो मौक़ो मिलियो आहे। अमन जो मौक़ो ज़ाया न थियणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़। बलोचिस्तान इलाइक़े खुज़दार में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन। 14 दहशतगर्द मारिजी विया। 20 खां वधीक ज़ख़्मी। सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जा केतिरा ई थाक तबाह। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त खुज़दार में ऑपरेशन दौरान भारतीय स्पॉन्सर 14 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे तादाद में बारूद ऐं हथियार भी हथ कया विया आहिनि। शिकारपुर में ट्रक हेठां चिभाड़ फोत थियल ज़ाल मुड़ुस चइनि धीअरुनि समेत 7 ॼणनि जा लाश मिटीअ मां हवाले। जनाज़े नमाज़ में डीसी समेत मुख़्तलिफ़ धुरियुनि जी शिरकत। इलाइक़े में सोग। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो। ज़ख़्मियुनि खे इलाज जूं बहितरीन सहूलियतूं ॾियण जी हिदायत। डीसी शिकारपुर जो चवणु आहे त बेघर पौरहतुनि खे रोड किनारे खां ॿिए हंधि मुंतक़िल कयो वेंदो। फोतुनि जे वारसनि खे सिंध सरकार खां मुआवज़ो ॾियारण जी कोशिश कई वेंदी। पनियाकिल में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल। हिकु ॼणो ज़ख़्मी। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि होटल ते वेठल शानबाज़ जतोई खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ख़ावंद बख़्श मरडीन। मक़तूल जे वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश रुकी धरणो। केरेले में मिल्कियत जे तकरार तां पीड़ितनि औरत मुबैना तौर घुटा ॾेई क़तल। बस स्टॉप पाड़े में पीउ पुटनि सां गॾिजी ज़मीरा जागीराणी खे क़तल करे छॾियो। मीरपुर माथेलो भरिसां पसंदि जे पढ़ने जे तकरार तां उस्ताद क़तल। 2 ॼणा मरणी। ॻोठ लाल पिताफ़ी औरत खे अगवा करण जी कोशिश। मज़ाहमत करण ते उस्ताद असगर पिताफ़ी क़तल। अब्दुल जब्बार पिताफ़ी ख़ान पिताफ़ी ज़ख़्मी। इस्पताल मुंतक़िल। मक़तूल जे वारसनि उस्तादनि ऐं शागिर्दनि तरफ़ां लाश थाणे अॻियां रखी धरणो। हैदराबाद मां मुबैना तौर अगवा थियल नींगरीअ जी बाज़ियाबी लाइ मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस नींगरी नुसरत मस्तोई खे 7 महीना गुज़रण बावजूद बाज़ियाब न कराए सघी आहे। जैकबाबाद में मुबैना तौर ग़लत इंजेक्शन लॻण सबबि नौजवान फौत। वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान कंबर पंवर डॉक्टर जी ग़लत इंजेक्शन लॻण सबबि फोत थियो आहे। मामले जो नोटिस वठी गफ़लत कंदड़ डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध में सारियुनि जो मुनासिब अघु न मिलण ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतिजाज। बुलड़ी शाह करी में सारियुनि जो मुनासिब अघु न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि जी झोक शरीफ़ ताईं रैली। कनकोट में बि आबादगारनि जो अघु न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। आबादगार अॻवान जो चवणु आहे त वापारियुनि सारियुनि जे अघनि में लाथ करे मुआशी तौर तबाह करे छॾियो आहे। ऐं भारतीय क्रिकेट बोर्ड रोहित शर्मा खे वनडे जी कप्तानी तां बि हटाए छॾियो। शमिन खे नओं कप्तान मुक़ररु। ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ वनडे टीम जो ऐलान। विराट कोहली रोहित शर्मा जी स्क्वाड में वापसी।